नून लीग के सीनियर नायब सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो त बेइतमादी रिथ हिकु जमहूरी ऐं आइनी हक़ आहे। जेको आइन तोड़ींदो उहो स्पीकर हुजे, वज़ीर आज़म हुजे या को ॿियो, उनखे आर्टिकल 6 खे मुंहुं ॾियणो पवंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाहिद खाकान अब्बासी जो चवणु हो त मुल्क में सियासी जमहूरी पार्लियामेंट जो अमल आइन मूजिब हुजणु ज़रूरी आहे। हुकूमत खे आइन, जमहूरी क़दरनि ऐं पार्लियामेंट जी परवाह नाहे। इजलास 14 ॾींहनि अंदरि न घुराए साबित कयो वियो त हू हर हेलो बहानो कंदा। हुन चयो त बेइतमादी खे लड़काए नथो सघिजे, तव्हांखे मुंहुं ॾियणो पवंदो। जेकी माण्हू इमरान खान खां फिरिया आहिनि उन्हनि ई इमरान खान खे इक़्तिदार ॾिनो हो। कंटेनर जी सियासत जो दौर ख़त्म थी चुको। ही न त सेनेट चूंडूं आहिनि ऐं न ई इलेक्शन जिते पैसनि जो इस्तेमालु थियो हो। संदसि चवणु हो त माण्हू इक़्तिदार खे छॾे अपोज़िशन में शामिल थियणु घुरनि था। स्पीकर पहिरें ॾींहं खां धुरियो हो, अॼु बि धुर हुजण जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। शाहिद खाकान अब्बासी वधीक चयो त मुल्क में मनी लॉन्ड्रिंग जो सभ खां वॾो मिसाल फॉरेन फंडिंग केस आहे। अॼु नेब ऐं FIA ख़ामोश आहिनि। इमरान खान ॿुधाए शहज़ाद अकबर नाले शख़्स किथे आहे।